जन्म वठी करे ऐं उन्हनि जा परिवार, उन्हनि जा माता पिता सभु धन्य आहिनि। असां उन्हनि खे बि नमन था कयूं कि एतिरा सुठा संस्कार, हिम्मतनगर आहे न संस्कारी नगरी आहे। हक़ीक़त करणु ॾिसणु वञो त हिते असां ॾिसूं था नई पीढ़ी में प्यार, झूलेलाल साईं जे प्रति विश्वास, श्रद्धा, शेवा, हर तरह जो भाव आहे ऐं शेवा कनि था। इवन असां शेरा मेलो थींदो आहे 30 मार्च, इलाही संगत ईंदी आहे शेरा बि अची करे असांखे दर्शन ॾींदी आहे। त उन में बि हक़ीक़त करे पुछो न त इलाही मूंखे गर्व महसूसु थींदो आहे, इलाही संगत ईंदी आहे ऐं चवंदा आहिनि मूंखे, चवंदा आहिनि ॿार केरु आहिनि जेको भंडारे में शेवा कनि था, साईं किथे जा ॿार आहिनि? ऐं गर्व सां चवंदा आहिनि हिम्मतनगर जा ॿार आहिनि, केतिरी सुठी शेवा कनि था। त सोचो हिम्मतनगर जो केतिरो नालो रोशन था कनि। असां ख़ुदि गर्व सां चई सघूं था कि हीअ असांजा ॿार आहिनि ऐं हिम्मतनगर जा ॿार आहिनि, एतिरी सुठे नमूने सां शेवा कनि था। ऐं ॾिसो हीअ ॿारनि खे प्रेरणा किथां मिली? वॾनि खां मिलंदी आहे न। त उन्हनि जे माता पिता लाइ ऐं जेका बि असांजी संगत आहे उन लाइ बि ज़ोरदार ताड़ी वॼाए। जेतिरा सुठा संस्कार वधाइनि ॿारनि में, केतिरे सुठे रस्ते ते हलनि था। ऐं तव्हांखे जेको चयोसीं कि तव्हांजी ताड़ी, हक़ीक़त करे पुछो न, ईअं कोन्हे कि अॼु तव्हां असांजो दर्शन करणु आयो, हक़ीक़त इहा असां तव्हां संगत जो दर्शन करणु आहियो। छो कि मूंखे त मुंहिंजो झूलेलाल साईं तव्हां बचड़नि में नज़र थो अचे। असां कंहिंजा ॿार आहियूं? सभु लाल साईं जा। त मूंखे त मुंहिंजो लाल साईं बि तव्हां बचड़नि जे अंदरि नज़र थो अचे, छो कि तव्हां सभु बि हुननि जा ई ॿार आहियो। त हक़ीक़त इहा आहे कि असां तव्हां अॼु बचड़नि जो दर्शन करणु आहियो ऐं तव्हां ॿारनि खे ॾिसी करे ख़ुशी थी थिए कि सभु मिली, ॾिसो ही ॿार त पंहिंजी तरफ़ सां कोशिशि कनि था, पर जेको संगत आहे न, छा चवंदा आहिनि वॾा, भई संतनि जी वाणी आहे न, भई संत बिना संगत अधूरी, संगत बिना संत अधूरा। त असां हिक ॿिए जे बिना अधूरा आहियूं। त तव्हांजो जेको ही ॿार शेवा कनि था, कार्य कनि था, त जेकी हिम्मतनगर जी प्यारी भागनि वारी संगत आहे उहो बि साथ सहकार ॾिए थी, उन्हनि सां गॾु मिली करे शेवा करे थी, तॾहिं सभु कार्य पूर्ण थी सघे थो। ऐं झूलेलाल साईं खे उही प्रार्थना कंदासीं कि साईं हिननि खे अञा शक्ति ॾियो, साईं करे सभु भक्ति कंदा रहनि, शक्ति हूंदी त भक्ति कंदासीं। त लाल साईं खे उही प्रार्थना कंदासीं कि तव्हां सभु बचड़ा सदाई ईअं भक्ति कंदा रहो। जेके बि बचड़ा आहिनि, जेको बि मनोकामना आहे, जेका हिते आया आहिनि, जेका कोन अची सघिया आहिनि, जे लाल साईं जी चालीहे साहिब जी मटकी रिखी आहे, जेका कोन बि रिखी सघे, जेकी बि संगत आयल आहे, साईं सभिनी जी मनोकामना पूरी करे। साईं करे सभिनि खे गुज में ॻंढे, सदाई पंहिंजी चादर में ढके, सभिनी जी ढक ढकिजी अचे, सुख जी रहिजी अचे, सुख जी रहिजी अचे। उन खां पोइ अहमदाबाद मां बि संगत आयल आहे।